अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिकु गानो आहे जंहिं गाने जो नालो आहे बादामी जोड़ो। दोस्तों गानो तमामु बहितरीनु आहे ऐं हिन गाने जे बारे में ॿुधाईंदुमि त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वधां ऐं शुरू थो कयां ई अॼु जो वीडियो। दोस्तों हिन गाने खे KTN एंटरटेनमेंट जे यूट्यूब चैनल ते रिलीज़ कयो वियो आहे ऐं हिन गाने खे ॿियो ॾींहुं थी वियो आहे अॼु ऐं तमामु बहितरीनु गानो आहे। तव्हां ॿुधो, तव्हांखे मज़ो ॾींदो ही गानो। KTN एंटरटेनमेंट जे यूट्यूब चैनल ते हिन गाने खे रिलीज़ कयो वियो आहे ऐं दोस्तों हिन गाने खे ॻायो आहे नादिर लाशारी ऐं हिन गाने जो डायरेक्टर आहे सनी सोलंकी। दोस्तों तमामु बहितरीनु गानो आहे, तव्हां ॿुधो ऐं हिन गाने जी डिस्क्रिप्शन में मां तव्हांखे लिंक ॾेई छॾींदुमि। उन लिंक ते क्लिक करे तव्हां हिन गाने खे ॾिसी सघो था। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लॻी हुजे त हिनखे लाइक कजो। दोस्तों तव्हां सोचींदा हूंदव त 2-3 ॾींहं थी विया आहिनि ऐं हिन यको वीडियो अपलोड न आहे कयो। दोस्तों वीडियो इन जे करे अपलोड न पियो कयां छो जो मुंहिंजी तबियत सही न हुई ऐं जेको आहे सो इन जे करे मां वीडियो अपलोड न पियो कयां। तो दोस्तों इन जे करे इहा ई जेको आहे सो हुयो, मुंहिंजी तबियत सही न हुई, इन जे करे मां वीडियो अपलोड न पियो कयां ऐं हाणे इंशाल्लाह रोज़ तव्हांखे वीडियो ॾिसण में ईंदा ऐं हाणे तबियत कुझु बहितर आहे। ऐं दोस्तों कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।